जी नाज़रीन असीं लगता मौजूद आहियूं आदलपुर खां लाखो लंजारी वींदड़ रोड जेको ही रोड आहे मुख़्तलिफ़ तालुकनि ऐं ज़िलनि सां मिले थो पियो। हिन रोड खे गुज़िरियल 15 खां 20 साल जेको आहे थी चुका आहिनि, जेको हिन वक़्तु न ई मरम्मत थी चुकी आहे हिन रोड जी, न ई को जेको असांखे जेको रोड ठही चुकियो आहे, जंहिंजे करे हादसा रोज़ जा मामूल बणिया आहिनि। ऐं हितां जा जेके रवासी आहिनि, हितां जा मुख़्तलिफ़ तालुकनि जेके ज़िलनि जेको आहे ज़िले जी क़यादत समेत हितां जा जेके ॻोठ जा ओसे पासे रवासी आहे, काफ़ी मतिलबु एतिजाज बि कया मगर उनजो को बि ख़र्चु न निकितो। हितां जेके ईंदड़ वींदड़ माण्हू आहिनि त सासी समाज जा अॻुवान आहिनि, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। हीउ जेको रोड आहे तक़रीबन 15 खां 20 साल थी विया न आहे ठहियो ऐं हादसा रोज़ाना जो मामूल बणियल आहिनि। तक़रीबन काफ़ी एहतिजाज बि कया आहिनि असां, तॾहिं बि को तारुक न वरितो आहे। हिते असांजे जेके हिन रोड तां चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जे काफ़ी वाइदा बि कया आहिनि ऐं ॼाम सैफुल्ला धारे जो असांजी घोटकी इलेक्शन खां पहिरियां एहतिजाज कयो त हुते आयो बि हुयो, हुन वाइदो बि कयो हुयो त मां तव्हांखे रोड ठाहिराए ॾींदा इलेक्शन खां पोइ, पर उहो वाइदो बि कोन पाड़े, पर पाण बि साईं गुम थी वियो। हिन महिल ताईं जेको आहे त का बि माना रोड जी मरम्मती कमु शुरू न थियो आहे ऐं हादसा रोज़ानो काफ़ी हादसा थियनि था, तक़रीबन वॾा नुक़सान थींदा आहिनि रोड सां ईंदड़ वेंदड़ ऐं हितां जा रहाइश आहियूं धंधे माण्हू ॾिसो था पाण बि तकलीफ़ वॾी 10-15 साल आहे त हिन जो माना को बि कमु न थियो आहे। सॼो ई जेको अचे वञण तव्हां रस्तो ॾिसो त छड़ो खॾा खॾा आहे। कोई माण्हू अहिड़ो न आहे निमांदा हुजनि कहिड़ा बि हुजनि इहे पर खादियूं करे वञनि था हलिया, सॼा ई माण्हू तकलीफ़ में असां जेके बि आहियूं, पर हे सॼो रोड ई तकलीफ़ में आहे। सोसाइटी ताईं हिन खां जेको अॻियां बि आहे या हेॾो आहे सॼो खंडा खोड़ लॻो पियो आहे। गाॾी वहण में असांजो छड़ो हिते तंग थी वञूं था, माना असांजो 2 किलोमीटर पंधु आहे, इन में असां हिते तंग थियनि था। रक्शा वारा पाण तव्हां अचनि था वञनि था ॾिसो था, हाणे उहो रक्शो अॻिते खड़ो खड़ो आहे, ॿारनि सुधा तकलीफ़ अहिड़ी गर्मी में बीठा आहिनि जा, को बि कोन्हे वार करण वारो, न ठाहिण वारो, न चवण वारो, का ई कोन्हे। हुकूमत जी मर्ज़ी आहे, निमांदनि जी मर्ज़ी आहे, को बि असां में का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हिन रोड खे कागज़ी जेकी कार्रवाई जेकी रिपेयर थियल आहे तक़रीबन 4 दफ़ा थियल आहे ऐं हिन रोड जी तारीख़ा बि शुरू थियूं ऐं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि पंहिंजा वाइदा करे आहे त असां हीअ रोड मुकमल कंदासीं जंहिं टाइम इलेक्शन जो टाइम ईंदो आहे, पोइ उन्हनि खे हीअ रोड यादि ईंदो आहे ऐं इलेक्शन खां बाद में उहो कंहिंजा ॾिठल बि न हूंदा आहिनि। हीअ रस्तो तमामु हिकिड़ो ख़राबु रस्तो आहे, डेंजरस थी वियो आहे। हादसा जेको आहे रोज़ जा मामूल जो मुताबिक़ मतिलबु केतिरी जानी ज़ाया थी वञे ऐं असांजी हुकूमत खां परज़ोर मुतालबो आहे त हीअ रोड ख़ुदा जे वास्ते असांखे ठाहे ॾिनो वञे त जीअं ग़रीब जेकी आवाम आहे उनखे का तकलीफ़ महसूस न थिए। छा आहे आवाम जी कोशिशि सां ठहंदो, नुमाइंदा हितां जा जेका आहिनि उहे चूंडियल उन्हनि जी कोशिशि सां ठहंदो। तव्हां असां ग़रीब त हिते थाबनि में हिन रोड ते वॾा झाका था अचनि मरी विया आहियूं। रोड ठहे त सुठी ॻाल्हि आहे, आवाम जो वॾो सुख आहे। तव्हां असांजो सुख आहे, बीमार माण्हू जो सुख आहे, केॾी देरि थी लॻी वञे। को डिलीवरी केस आहे जेको चीचड़े खां निकिरे वञे घोटकी त हुनखे 2 अढाई 3 कलाक लॻी वेंदा, पर जो रोड ठहियलु हूंदो त अधु कलाक बि न लॻंदो।